नाज़रीन, स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठ सिंध असैम्बली जे इजलास में मज़लूम फलस्तीनियन जे हक़ में ठहराव पेश कयो वियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॾियण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे गुलशन शेख। जी गुलशन, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध असैम्बली इजलास स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत में जारी इजलास में इसराइल की जारियत खिलाफ मुतफ़िक़ा तौर ते करारदाद पेश कई वई आहे। करारदाद पीपल्स पार्टी पारां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, तहरीक इंसाफ़ जे पारां राबिया अज़फर निज़ामी, MQM जे तरफ़ां मंगला शर्मा ऐं GDA पारां नुसरत सर आबासी करारदाद पेश कई। करारदाद में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त इसराइली जारियत ऐं मौसूम फ़लस्तीनियुनि जे शहादत ते ऐवान ॾुख जो इज़हार कंदे उन बुज़दिलानी कार्रवाई सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थो। ऐवान बहादुर फ़लस्तीनियुनि जी जुरत ते उन्हनि खे ख़ैराज तहसीन पेश करे थो। हिननि मुतालबो कयो त वफ़ाक़ी हुकूमत पाकिस्तानी अवाम जे जज़्बा जी तर्जुमानी कंदे अक़वाम मुतहिदा सां राब्तो करे ऐं जेके मज़लूम फ़लस्तीनी आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेको ज़ुल्म बंदि करायो वञे। उन जे मौक़े ते तहरीक इंसाफ़ जे राबिया अज़फर निज़ामी चयो त मुस्लमान उम्मत मुतहद थी करे उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करे ऐं सिर्फ़ु करारदाद मंज़ूर करणु काफ़ी न आहे। फंक्शनल लीग जे MK नुसरत सर आबासी चयो त मुस्लमाननि ते मुश्किल वक़्तु हुजे त उन्हनि ते जहाद फर्ज़ आहे। पहिरीं क़िबले ते कब्ज़ो हरगिज़ बर्दाश्त न कबो। असां चाहियूं था त पाकिस्तान मौसर किरदार अदा करे। TLP जी सरवत फातिमा चयो त फ़लस्तीन ते ज़ुल्म जी मज़म्मत करियूं था। हुकूमत इसराइल ते वाज़िब करे त हू फौरी तौर ते फ़लस्तीनियुनि जो सां ज़ुल्म बंदि करे। हिन वक़्तु बि जेको आहे त सिंध असैम्बली इजलास जारी आहे ऐं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह फ़लस्तीनियुनि ते जेका करारदाद पेश कई वई आहे फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म जी, उन ते तक़रीर करे रहियो आहे। जी गुलशन, तफ़सीली ख़बरनि खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।